वो तो ठीक, पर पहिरीं इहो त ॿुधाए एमेज़ॉन मां पाण केतिरो थो कमाए? सर अल्लाह जो शुक्र आहे, जाम पिया कमायूं। हू जिते वियो हुन पाण मञिरायो। हिन कंहिं ते भाण बदिरां पंहिंजे ॿल ते सरकारी स्कूल में पढ़ी बि मेरिट ते मेहरान यूनिवर्सिटी में दाख़िला वरिती। मैट्रिक ऐं इंटर A1 ग्रेड में पास कंदड़ सदोरो पंहिंजी ज़ात घर वारनि तोड़े संगत लाइ ॾाढो सदोरो साबित थियो। हाणे सिंध जे नौजवाननि लाइ बि सदोरो थियणु चाहे थो। कीअं? दोस्तो, ही चैनल अव्हांजो पंहिंजो ई आहे त पोइ पंहिंजो यूट्यूब चैनल इरफान बुघियो ऑफिशियल सब्सक्राइब कयो। उहो ईअं त एमेज़ॉन जे मास्टर तौरु सुञाणप रखंदड़ सिंध जो ई सदोरो नौजवान देशवासी नौजवाननि खे फ्रीलांसिंग ऐं ऑनलाइन अर्निंग सेखारणु चाहे थो। चवे थो जेके फीस ॾियणु चाहिनि उन्हनि खे बि वॾो पैसो कमाइणु सेखारींदो ऐं जेके फीस नथा भरे सघनि उहे बि अखियुनि ते रगो साणस राब्तो करे महिनत ऐं मुस्तक़िल मिज़ाजीअ सां कमु जारी रखनि। क्लाइंट्स बि हू पाण खेनि हथु करे ॾींदो। उहो त ठीक, पर पहिरीं इहो त ॿुधाए एमेज़ॉन मां पाण केतिरो थो कमाए? सर अल्लाह जो शुक्र आहे, जाम पिया कमायूं। हू जीनियस आहे अलाए न, पर सदोरो ज़रूर आहे। असुल में संदसि माइटनि हिन जो नालो ई सदोरो रखियो हो, पर पोइ हू सदोरे मां सुमेर कीअं बणिजी वियो पाण ॿुधाए थो। सर असुल नालो तो सदोरो आहे, बट जी सर, बट बेसिकली मुंहिंजी कंहिं टीचर हुई, उन अमर तौरु असां हुनखे ट्रीट कंदा हुआसीं यूनिवर्सिटी में। त पोइ हुन वरी चयो त सदोरो थोरो हिकिड़ो ॿाराड़े जो नालो आहे, ॿाराड़े जो नालो आहे, त पोइ वरी उन चयो त तव्हां सुमेर नालो रखो। मुंहिंजे पुट जो बि नालो सुमेर आहे। हिकु प्राइमरी टीचर जो पुटु सुमेर भट्टी ज़िले खैरपुर जे तालके ठरी मीरवा जे ॻोठ साहुड़ी शाख जे सरकारी स्कूल मां पढ़ाई शुरू करे मेहरान यूनिवर्सिटी ताईं पंहिंजी हिमत सां पहुतो। संदसि दावा आहे त हुन इम्तिहाननि दौरान कॾहिं बि कापी न कई। मैट्रिक A1 ग्रेड सां पास कंदड़ सुमेर चवे थो त 96% मार्क्स खणी हुन स्कॉलरशिप वसीले मेहरान यूनिवर्सिटी में दाख़िला हासिल कई। सर मेट्रिक ॻोठ जो हिकिड़ो स्कूल हुयो, गवर्नमेंट हाई स्कूल, उन मां ई कईसीं। एंड देन गवर्नमेंट डिग्री कॉलेज ठरी मीरवा मां ई असां कई IBA कंसल्टेंट जे थ्रू। इंटर में तव्हां केतिरो मार्क्स? सर इंटर में अलहमदिल्ला मुंहिंजो 96% आहे। मेहरान यूनिवर्सिटी जे पेट्रोलियम एंड नेचुरल गैसेस डिपार्टमेंट जे 3rd ईयर जो शागिर्द सुमेर चवे थो त हुन पढ़ाईअ ख़ातिर पंहिंजो हर शौक़ु क़ुर्बान कयो। ऐं जो हुन अॼु ताईं का रांदि ई न खेॾी आहे। सर रांदि मूंखे अॼु ताईं बि काई न ईंदी आहे। मां फिज़िकली तमामु रांदियुनि में वीक आहियां। हिकु ग़रीब उस्ताद जो पुटु सुमेर भट्टी चवे थो त हू मेहरान यूनिवर्सिटी जी महांगी पढ़ाई जा ख़र्च वालदेन खां वठण बदिरां फ्रीलांसिंग मां कमायल पैसे वसीले पूरा कंदो आहे। सर बसि कुझु फ्रीलांसिंग मां पहिरियों त फ्रीलांसिंग हिकिड़ो असां प्रोफेशनल वे न ठाहियो, त पोइ कुझु घर जा हालात ॾिसी करे, कुझु इहे शयूं ॾिसी करे पोइ असां इन्हनि शयुनि खे इहो जो कयो, त पोइ हुनखे प्रोफेशनल वे में कन्वर्ट कयो। प्रोफेशनल वे में कन्वर्ट कयो त अलहमदिल्ला हाणे फीस वग़ैरह प्यारे वञूं था। ऐं जेके पंहिंजा एक्सपेंसिस आहिनि, जीअं कपिड़ो लटो आहे, त उन्हनि में बि अलहमदिल्ला हाणे अॻु बढ़ायूं। पहिरियों घणी कुझु कपिड़ा या कंडीशन अहिड़ी न हुई। सिंध जे नौजवाननि खे एमेज़ॉन तोड़े फ्रीलांसिंग जे ॿियनि प्लेटफॉर्म्स तां कमाइण जूं सलाहूं ॾींदड़ सुमेर भट्टी भला पाण घणो थो कमाए? सर अल्लाह जो शुक्र आहे, जाम पिया कमायूं। सुमेर पंहिंजी कमाई भले लिकाए, पर खेसि न छॾिबो। ख़ासि संदसि कमाईअ बाबति स्टोरी जे आख़िर में ज़रूरु पुछिबो। बहरहाल सुमेर भट्टी पंहिंजी फ्रीलांसिंग जो सफ़र ज़ीरो खां स्टार्ट कयो। हिन महिनत ऐं मुस्तक़िल मिज़ाजीअ सां एतिरो सो ज़रूरु हासिल करे वरितो आहे जो हू हाणे ॿियनि खे इहो कमु सेखारणु चाहे थो। सर एमेज़ॉन खां पहिरियां मुंहिंजी जर्नी रही 9th क्लास जे अंदरि। मां फॉरएवर लिविंग प्रोडक्ट्स जेका कंपनी हुई, हिकिड़ी यूरोपियन कंपनी हुई, उन सां गॾु मां हिकिड़ी स्टार्टिंग कई। असां व्हाट्सएप ग्रुपनि जे थ्रू दोस्त जॉइन थियासीं ऐं उते असां डोर टू डोर, तव्हां जीअं ॿुधंदा आहियो त को घर में वञी करे कंहिंखे प्रोडक्ट सेल कबो आहे त हुनखे असांखे कमीशन ॾींदी आहे। त ईअं ई असां हुनजा प्रोडक्ट सेल कंदा हुआसीं व्हाट्सएप जे थ्रू। त पोइ असांखे उन्हनि में कमीशन मिलंदी। पोइ असां उते कॾहिं 100 रुपया कमाईंदा हुआसीं महीने में, कॾहिं 200 रुपया कमाईंदा हुआसीं। त हिकिड़ो जुनून जेको हुयो उहो असांखे उतो ई शुरू थियो। एंड सेकंड टाइम जॾहिं असां उन में इन्वॉल्व थियासीं त मां कुझु फीस पे कई इनेबलर खे, ऐं उनजे थ्रू मां होलसेल सिखी हुई। बट देन कुझु अरसो, साल 1.5 साल मूंखे कुझु क्लाइंट्स वग़ैरह न मिलिया। काफ़ी टाइम रहियो त पोइ नेवटेक हिकिड़ो इदारो आयो जंहिं अची कमु स्टार्ट कयो। त पोइ उन्हनि जा असां फॉर्म फिल कया। असां जॾहिं उन्हनि जा फॉर्म फिल कया त अलहमदिल्ला असां बैच 4 में इन्वॉल्व थी वियासीं। ऐं जीअं ई असांजो हिकिड़ो कोर्स ख़तमु थियो त असांखे बैक टू बैक क्लाइंट मिलणु शुरू थी विया।
सुमेर भट्टी जो चवणु आहे त हुन एमेज़ॉन जे वर्चुअल असिस्टेंस जी कॉम्पिटिशन में सॼे पाकिस्तान में ॿीं ऐं सॼी सिंध में पहिरीं पोज़ीशन हासिल कई। असांजो इनेबलर वारनि जो कॉम्पिटिशन थियो हुयो VS जो पूरे पाकिस्तान जो, उन्हनि में अलहमदिल्ला मुंहिंजी फर्स्ट सिंध में त पहिरीं पोज़ीशन हुई, बट पाकिस्तान लेवल ते सेकंड पोज़ीशन हुई, जंहिंजो रिसेंटली मूंखे सर्टिफिकेट्स बि मिलिया हुया। उहो त ठीकु, पर भाऊ मूंखे इहो त ॿुधायो सिंध जे लखे नौजवाननि खे ॾियण लाइ तव्हां वटि छा आहे? सर मूं वटि उन्हनि लाइ स्किल आहे, मूं वटि उन्हनि लाइ हिकिड़ी सुठी टीम आहे, उन्हनि लाइ हिकिड़ी सुठी मेंटोरशिप आहे। मां उन्हनि खे उहा शइ ॾींदुमि जेका हुननि खे इन फ्यूचर जॾहिं हू असां सां कमु कंदा त इनशाला हुननि खे क्लाइंट बि मिलंदा। उनखे क्लाइंट हंटिंग कीअं थींदी आहे, एमेज़ॉन तां कमाइबो कीअं आहे, शॉपिफाई आहे, ड्रॉप शिपिंग आहे, वॉलमार्ट आहे, ईबे आहे, दराज़ आहे, त इन्हनि सेंटर्स ते कमु कीअं कबो आहे, इन्हनि ते कमाइबो कीअं, उन्हनि जी सुठी मेंटोरशिप, उन्हनि जा सुठा क्लाइंट्स जेके तव्हांखे हायर कंदा उहे क्लाइंट कीअं पकड़िबा आहिनि या क्लाइंट कीअं पकड़े ॾिबा आहिनि, इहे अलहमदिल्ला असां हुननि खे प्रोवाइड कंदासीं। अच्छा, त पोइ उनजी फीस तव्हां केतिरी वठंदा? सर फीस अलहमदिल्ला जेका हिन महिल हले पई, जेकॾहिं तव्हांखे मां ॿुधायां त सर इनेबलर आहे, काफ़ी हैदराबाद जे अंदरि एजेंसीज़ कमाइनि पियूं त सर उहे 80,000 खां लख जे अंदरि कनि पियूं, बट असांखे सर फीस जी कोई रिक्वायरमेंट न आहे। जेको नीडी आहे त हुनखे नीड जे थ्रू हेल्प कंदासीं, जेकॾहिं कोई अवेल करे सघे थो त इट्स ओके। पर दोस्त बेरोज़गार नौजवाननि सां रियायत केतिरी कंदो? सर असां हुनखे 50% डिस्काउंट ॾेई सघूं था। पर भाऊ जेकॾहिं को सिंधी नौजवान फीस सफ़ा न ॾेई सघे त पोइ? सर अगरि कोई सफ़ा ग़रीब आहे त उनजी बि हेल्प करण लाइ असां हमेशह अॻु बढ़ाऊंदासीं इंशाल्लाह। सफ़ा फ्री में? जी जी सर। हा भाऊ, इत रखीसि न। सॼे इंटरव्यू में सदोरे कम जी ॻाल्हि वञी हाण कई आहे। सर मां तक़रीबन काफ़ी इंस्टीट्यूट सां मां कमु कयो आहे, एजेंसीज़ सां, त अलहमदिल्ला मां पर्सनली अगरि तव्हांखे ॻाल्हि कयां त सर मां काफ़ी छोकिरनि खे सेखारियो आहे जेके कमु बि कनि पिया। सर तक़रीबन 15 खां 20 जेके बिल्कुलु नीडी पर्सन्स हुया, जिन वटि लैपटॉप बि न हुयो, जी मां उनखे फ्री में सेखारियो ऐं उन्हनि मोबाइल जे थ्रू ई कयो आहे ऐं मोबाइल जे थ्रू हाणे अर्निंग कनि पिया अलहमदिल्ला। 15 खां 20 छोकिरनि मां केतिरा छोकिरा अर्निंग कनि पिया? सर अलहमदिल्ला 10 खां 12 छोकिरा आहिनि जंहिंजा प्रूफ ऑन दी रिकॉर्ड आहिनि। पर उन्हनि मां केतिरा छोकिरा अर्निंग कनि पिया? जी सर मंथली कनि मतिलबु 50 के हेठि कनि पिया अलहमदिल्ला। अच्छा सुमेर, नवां सिंधी नौजवान केतिरे अरसे में एतिरा क़ाबिल थी सघनि था जो हू घटि में घटि 50,000 रुपया माहवार कमाए सघनि? सर इन अर्निंग में अलहमदिल्ला ही अमेज़ॉन जा सर काफ़ी जेके इंस्टीट्यूट आहिनि उहे चवंदा आहिनि त असां 3 महीना लॻाईंदासीं, 4 महीना लॻाईंदासीं। सर बट जस्ट अगरि कोई प्रैक्टिकल बंदो हिकिड़ो करणु चाहे थो, प्रैक्टिस एंड ऑन दी रिकॉर्ड उनखे अगरि हर शइ खपे त असां वटि अवेलेबल आहे, हू अचे असांखां मेंटोरशिप वठे, असां अवेल आहियूं। एंड उन खां पोइ सर हुननि खे वधि में वधि 1 महीने जे अंदरि होलसेल एंड प्राइवेट लेवल जेकॾहिं गॾु करणु चाहे थो त वधि में वधि 2 महीननि जे अंदरि असां हुननि खे अमेज़ॉन फुल A to Z सेखारे सघूं था। तव्हां कहिड़नि नौजवाननि खां फीस वसूल कंदो, कहिड़नि खां न कंदो? सर जेको नीडी हूंदो उनखां असां न वठंदासीं। जी सर, हमेशह मुंहिंजो हिकिड़ो रोल रहियो आहे त जेको नीडी पर्सन हुजे उनजी हेल्प करणु घुरिजे, त असां हुननि जी हेल्प कंदासीं, असांखे दुआ कंदा ऐं असां ग्रो कंदासीं, हो बि ग्रो कंदा। पर सुमेर, तव्हां त वेठा आहियो हैदराबाद, सिंध जे मुख़्तलिफ़ ॻोठनि ऐं शहरनि में रहंदड़ नौजवान तव्हां खां ई-कॉमर्स कीअं सिखंदा? उन्हनि खे ऑनलाइन क्लासिस जो हिकिड़ो सेटअप हूंदो आहे असांजो, ऑनलाइन क्लासिस असां वठंदा आहियूं, त उन्हनि खे ऑनलाइन क्लासिस ॾेई सघूं था। अच्छा, तव्हां राब्तो कीअं कनि? सर तव्हांजे थ्रू करे सघनि था, मुंहिंजो पंहिंजो सुमेर ख़ान जे नाले सां ID आहे, उते बि वञी करे सघनि था, फेसबुक ते। अच्छा सुमेर, सिंधी नौजवान ई-कॉमर्स सिखी त वठनि था, पर क्लाइंट्स न मिलण सबबि जल्द मायूस थी वेंदा आहिनि। तव्हां खेनि मायूस थियण खां कीअं बचाईंदा? सर इन जो रीज़न इहो हूंदो आहे जो उन्हनि खे प्रॉपर मेंटोरशिप न मिलंदी आहे। जंहिं मेंटोर खां उन सिखियो, उनखे ऑलरेडी पाण वटि क्लाइंट न हुयो, उन जस्ट सेखारे करे उन पैसो अर्न कयो। पर जंहिं वटि प्रैक्टिकल वर्क हूंदो आहे, जेको माण्हू हिन फील्ड सां सर 2 खां 3 साल ॾेई करे आयो आहे, त उनखे ज़ाहिर ख़बर हूंदी आहे त कहिड़ी एंगल खां कहिड़ी ट्रिक यूज़ कबी आहे, कहिड़ी गिग असां अप्रूव कंदा आहियूं अपवर्क ते, लिंक्डइन जे थ्रू, त क्लाइंट असांखे अप्रोच कंदो आहे। भला सुमेर, तव्हां वटि एतिरा क्लाइंट्स आहिनि जो नवनि सिखंदड़ नौजवाननि खे उहे क्लाइंट्स ॾेई सघो? जी सर, मूं वटि अलहमदिल्ला 4 खां 5 कंपनीज़ कराची जूं कमु कनि पियूं एंड 1-2 पेशावर जी कंपनीज़ आहिनि जेके असां सां कमु कनि पिया, रिटेल एंड प्राइवेट लेवल कंपनीज़ में, होलसेल जे अंदरि। उन जो कमु तव्हां दोस्तनि सभु जे मिसाल? जी सर, जेके जे नीडी आहिनि उन्हनि जी इंशाल्लाह उन्हनि सां सर वेहंदासीं, असां उनखे कमु सेखारींदासीं, उनखे कमु। सर मां तव्हांखे वाइदो पूरो करे ॾींदुमि इंशाल्लाह। भला हाणे ॿुधायो त तव्हां ई-कॉमर्स या एमेज़ॉन वसीले माहवार केतिरो कमाए वठो था? मतिलबु मुंहिंजी जेका पंहिंजी अर्निंग आहे उहा अलहमदिल्ला 1.5 लाख जे विच में थी वेंदी आहे एंड मुंहिंजी जेका टीम आहे उहा बि 1,10-20 जे विच में कमाए पियो। सुमेर, इहो ॿुधायो त हिन कम वसीले वधि खां वधि केतिरो पैसो कमाए सघिजे थो? तव्हांजे साम्हूं आहिनि जीअं काफ़ी असांजा मेंटोर्स आहिनि
त उहे सर 30 लाख रुपया बि कमाइनि पिया, 50 लाख रुपया बि कमाइनि पिया। जेतिरी असांजी प्रैक्टिस हूंदी, जेतिरी असां क्लाइंट खे सुठी सर्विस ॾींदासीं, ओतिरो उहो असांखे सुठो पे कंदो आहे। सुमेर न रुगो हैदराबाद पर मुल्क खां ॿाहिरि अफ़गानिस्तान में पिणु ऑनलाइन क्लासिस ॾेई रहियो आहे। सर हिन महिल मुंहिंजी अफ़गानिस्तान जे अंदरि एजेंसी आहे, उन में मां कमु कयां पियो, उन्हनि खे ऑनलाइन क्लासिस ॾींदो आहियां होलसेल जा। सुमेर वेंदे वेंदे हिकिड़ो ख़ूबसूरत मैसेज त ॾियो सिंध जे नौजवाननि खे। सर मुंहिंजो ख़ूबसूरत मैसेज हिकिड़ो इहो हूंदो आहे त ज़रियो अलाह साईं ठाहींदो आहे, इंसान जे कंहिंजे थ्रू या कंहिं शइ जे थ्रू तव्हांखे जस्ट उन में जेको मौक़ो मिले उन में घुसी वञो। जॾहिं तव्हां मौक़े खे तलाश कंदव त तव्हांखे मौक़ो मिलंदो आहे, ऐं अलाह साईं तव्हांखे जॾहिं हिकिड़ो मौक़ो ॾिए थो, तव्हां बराए महिरबानी उन्हनि शयुनि ताईं पहुचो, उन्हनि खे एक्सप्लोर कयो, उन्हनि खे ऑब्ज़र्व कयो, उन्हनि ते प्रैक्टिकल वर्क कयो। सदोरे उर्फ़ सुमेर सां हिकु दफ़ो वरी मिलूं था। अचो त हिन सिंधी भाउ खां बि हाल अहिवाल वठूं। भाउ पाण केरु आहियो, काथऊं जा आहियो? सुमित कुमार, सखर जो आहे। बेसिकली असां जो ॻोठु आहे उहो सखर आहे, रोहिड़ी। बाक़ी मां रहंदो हैदराबाद में आहियां। मां हींअर सिंधी यूनिवर्सिटी में पढ़ां पियो, सेकेंड ईयर आहे मुंहिंजो। आई कयां पियो मां, छो की जी मुंहिंजो हूअं ई गोल हो आई जो की मूंखे आई करणी आहे। सुमित कुमार सुमेर भट्टी जी टीम जो हिसो आहे। हू एमेज़ॉन ते सुमेर सां गॾु छा कंदो आहे, पाण ॿुधाए थो। मुंहिंजो कमु इहो आहे की ब्रांड हंटिंग करणी आहे, असांखे उनखे मेल मोकिलिणी आहे, ब्रांड हंट करणी आहे, ऐं उन्हनि खे अप्रोच करे उन LLC वठी करे ऐं उन्हनि जो इनवॉइस वठी करे असांजे ब्रांड उहो प्रोडक्ट वठंदा आहियूं। भला तव्हांजी मंथली अर्निंग केतिरी आहे? पर्सनली मुंहिंजी अगरि सुमेर सां जेको गॾु कमु कयूं पिया असां, उहो असांखे 1 लाख ताईं अर्निंग थिए पई। जी भला रोज़ानो घणा कलाक कमु कंदा आहियो? स्टार्ट थींदो आहे 3 खां वञी राति जो 3 ताईं स्टार्ट थींदो आहे, छो करे असांजो मैच करिणो पवंदो आहे टाइमिंग पाकिस्तान जो ऐं USA जो। 12 कलाक करिणो आहे त असांजो उनजे विच में हूंदो आहे, छो करे मुंहिंजी यूनिवर्सिटी बि इवनिंग में हूंदी आहे की मां राति जो 8 बजे ईंदो आहे, त असां 9 खां वठी करे 3 ताईं असां कमु पियो हलंदो रहंदो। भला सुमित इहो ॿुधायो त पंजाब जा नौजवान हिन फील्ड में तमामु घणो अॻिते आहिनि, असां सिंधी छो पुठियां आहियूं? हिते अवेयरनेस सही कोन पई मिले उन्हनि खे हुते, छो करे पंजाब में इलाही उनजी फैसिलिटीज़ इलाही आहिनि ऐं उन्हनि खे अपॉर्चुनिटी मिलनि पियूं, हिते हिननि खे मिलनि पियूं, पर हिते सिर्फ़ु सिफ़ारिश ते कमु हले पियो, फ़ोन ते कमु हले पियो। सुमित इहो ॿुधायो त पंहिंजा ॿारहाड़ियुनि जा सिंधी नौजवान एतिरा होशियार आहिनि जो ई-कॉमर्स वारी फील्ड में कामयाबु थी सघनि? जी होशियार आहिनि, हुननि खे बसि पंहिंजी महिनत करणु खपे की हू कीअं अचीव करे सघंदा, कीअं न। अचीव त हर कोई करे सघे थो, बसि हुनखे पंहिंजो हिकिड़ी गट्स हुजनि की हू इहो हासिलु करे सघनि था। अच्छा सुमित, आख़िर में जल्द मायूस थी वेंदड़ सिंधी नौजवाननि खे का मोटिवेशन त ॾियो। मोटिवेशन इहो आहे की का बि शइ इम्पॉसिबल कोन्हे अगरि तव्हां हुनखे दिलि सां कयो, छो करे ॻोल्हण त ख़ुदा मिली वेंदो आहे, त का बि शइ इम्पॉसिबल कोन्हे। तव्हां हर शइ करे सघो था ऐं अचीव करे सघो था, हर शइ, का बि कंहिंजे लाइ इम्पॉसिबल का शइ कोन्हे। सर मां जेके नीडी हूंदा उन्हनि खे फ्री ऑफ कॉस्ट पढ़ाईंदुमि, जेके नीडी आहिनि। मुंहिंजी हमेशह ख़ुशी थींदी जो मां नीडी माण्हुनि खे पढ़ायां, त प्रॉपर तरीक़े सां गाइड कंदा। तव्हां क्लाइंट कीअं हंट कंदा आहियो, क्लाइंट खे सर्विस कीअं प्रोवाइड थी थी आहे। अलहमदिल्ला असां वटि अकाउंट्स मौजूदु आहिनि, असां वटि कंपनी जी LLCs मौजूदु आहिनि, हर शइ अवेलेबल आहे। थैंक यू सो मच सदोरा। थैंक यू सर। सदोरा सुमेर। इंशाल्लाह सर। नाले जो भरम रखिजो। इंशाल्लाह सर, इंशाल्लाह। हाणे ॾिसजे त सदोरो पंहिंजनि कयल ॻाल्हियुनि ऐं दावाउनि ते अमल करे नाले जो भरम रखे थो या न।